अस्सलामुअलैकुम। आवाज़ न्यूज़ सां गॾु आहियां फरहा औरंगज़ेब। सभ खां पहिरियों हिकु नज़र हेडलाइंस ते। अफगान बॉर्डर फोर्सेस जी चमन में शहरी आबादी ते गरन हथियारनि सां फायरिंग। 6 पाकिस्तानी शहरी शहीद ऐं 17 ॼणा ज़ख़्मी। ISPR मूजिब अफगान बॉर्डर फोर्सेस जी अगराई ते पाकिस्तानी सरहदी दस्तनि मुंहुं तोड़ जवाब ॾिनो, पर इलाइक़े में मासूम शहरियुनि खे निशानो बणाइण खां पासो कयो। वाक़े खां पोइ पाकिस्तान काबुल में अफगान अख़्तियारनि सां बि राब्तो कयो आहे ऐं मुस्तक़बिल में अहिड़ा वाक़िया रोकण लाइ सख़्त क़दम खणण जो मुतालबो कयो। वाक़े बाद पाक अफगान बॉर्डर बाबे दोस्ती हर क़िस्म जी अच वञ लाइ बंदि कयो वियो। ॿ तरफ़ वापार बि मुअतल, कस्टम हाउस खे ख़ाली कयो वियो। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी पारां अफगान बॉर्डर तां पाकिस्तानी शहरियुनि ते फायरिंग जी मज़म्मत ऐं पाकिस्तानी शहरियुनि जी शहादत ते ॾुख जो इज़हार। आसिफ अली ज़रदारी जो चवणु आहे त पाक फ़ौज जी ख़िते में अमन पॉलिसी खे कमज़ोर न सम्झियो वञे। PTI चेयरमैन इमरान खान जा अॻूणे आर्मी चीफ जनरल रिटायर्ड कमर जावेद बाजवा ते संगीन इल्ज़ाम। संदसि चवणु आहे त जनरल रिटायर्ड कमर जावेद बाजवा चवंदो हो त ईंदड़ वारो नून लीग जो अची रहियो आहे। इन्हनि खे NRO 1 मुशर्रफ ॾेई वियो ऐं NRO 2 बाजवा ॾिनो। राणा सनाउल्लाह जी ॻाल्हियुनि खे कॾहिं संजीदा नाहे वरितो। डिसंबर में ई असेंबलियूं तोड़ींदासीं। मुल्की तबाही खे समुझण लाइ आज़म सवाती ते तशद्दुद ऐं सुलेमान शहबाज जी वापसी जा वाक़िया काफ़ी आहिनि। 75 वरियनि जे पीरसन आज़म सवाती खे तशद्दुद जो निशानो बणायो पियो वञे। इंसानी हक़नि जी लताड़ कंदे आज़म सवाती खे हिकु सूबे मां ॿिए सूबे में गिलियो पियो वञे। आज़म सवाती जे घर जे हिकु हिसे खे जिबरी किराए तालो हयो वियो। मुल्क जे कानून खे मुकम्मल तौर ते नज़रअंदाज कयो पियो वञे। मौजूदा हुकूमत जो घणो रहण सां मुल्क में मुआशी बहरान पैदा थींदो। नवाज़ शरीफ चूंडूं न कराईंदो छो त खेसि ख़बर आहे त शिकस्त मिलंदी। चूंडूं जॾहिं बि थींदियूं कामयाब तहरीक इंसाफ़ी थींदी। PP चेयरमैन ऐं पडेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जो इमरान खान जे बयान ते रद्द अमल। संदसि चवणु आहे त छा घड़ी चोर KP ऐं पंजाब असेंबलियूं तोड़े छॾियूं? यकीनन न। घड़ी चोर जे इदारनि खे पंहिंजे टाइगर फोर्स में तब्दील करे गैर आइनी कम मञाइण जूं कोशिशूं पहिरियां बि नाकाम थियूं ऐं हाणे बि नाकाम थींदियूं। नवां सूबा ठाहिण लाइ क़ौमी ऐं सूबाई असेंबलियुनि में इत्तफ़ाक़ थियणु घुरिजे। असांजो हुकूमती निज़ाम इन तरीक़े सां न पियो हले। असांखे इंतिज़ामी निज़ाम खे तब्दील करणो पवंदो। वफ़ाक़ी ऑफिसरनि जो तालकी में कहिड़ो कमु? अॻूणे वज़ीर आज़म ऐं नून लीग अॻवान शाहिद ख़ाक़ान अब्बासी जो कराची में तक़रीब खे ख़िताब। जेकॾहिं असांजे मुल्क खे कंहिं इदारे नुक़सानु पहुचायो आहे त उहो नैब आहे। को ऑफिसर अहिड़ी सूरतहाल में कमु करण लाइ तयारु नाहे। नैब कहिड़ो एहतसाब कयो? नैब रुगो नवाज़ शरीफ खे सज़ा ॾियारी आहे। जजनि खे ब्लैकमेल करे फ़ैसिला कराया विया आहिनि। मौसमी तब्दीलियुनि जे असरनि खां पोइ मोहनजोदड़ो ऐं ॿियनि तारीख़ी माॻनि जे तहफ़ुज़ लाइ गौर कयो पियो वञे। मौसमी तब्दीली संगीन मसइलो आहे जंहिं ते ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे। बरसाति ऐं ॿोड़ सबबि सिंध में 20 लख माण्हू मुतासिर थिया ऐं 50 लख एकड़ ज़मीन ते बीठल फ़सुल तबाह थियो। सूबे जा 80% इलाइक़ा ॿुॾल हुया। ॿोॾि मुतासिरनि जी बहाली ऐं खेनि घर ठाराए ॾियणु हुकूमत जी पहिरीं तरजीह आहे। गॾियल क़ौमनि जे सेक्रेटरी जनरल बि ॿोॾि मुतासिर इलाइक़नि जो दौरो कयो। सिंध में तरक़ियाती मनसूबनि ते ख़ासि ध्यानु ॾेई रहिया आहियूं। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो आर्ट्स काउंसिल कराची में मोहनजोदड़ो कॉन्फ्रेंस खे ख़िताब। कोटड़ी में खुदा जी बस्ती वेझो कब्रिस्तान वटि ॾोहारियुनि ऐं पुलिस में मुबैना मुक़ाबिलो। ॾोहारियुनि जी फायरिंग में पुलिस अहलकार शहीद थी वियो। पुलिस इलाइक़े खे कड़ो चाढ़े सर्च ऑपरेशन शुरू करे छॾियो। शहीद पुलिस अहलकार गुलाम कादिर खोसो जो लाश बिलाल मेडिकल कॉलेज आंदो वियो। राणीपुर जी क़ौमी शाहराह ते पुलिस ऐं फोरन में मुबैना मुक़ाबिलो। हिकु फोरू मारिजी वियो, 2 फरार थी विया। मारिजी वियल फोरू जी सुञाणप सेठारजा जे रहवासी शाहनवाज़ सहतो तौर थी। मेहड़ बाईपास वटां अणॼातल पीरसन शख्स जो लाश हथ तालकी अस्पताल मुंतकिल।